मेहर रिपोर्ट में रियाज सोमरो। मेहर में बोर्ड मुतासिर इलाकन बेलेदाई काजी आरिफ लतड़ समेत बेन यूनियन काउंसिल के मुख्तलिफ गोठन समेत मेहर शहर में अथरादू बिजली की लोड शेडिंग ऐं ट्यूबवेल फीडर की मुसलसिल बंदिश खिलाफ आबादगार इताद के सॾ ते 16 ॾींहं भी रिढूं काए एहतजाजी मुज़ाहिरो करे सीपको ऑफिस के मुख्य गेट आॾो रिढूं बिहारे सीपको अमलदारन जा नाला लिखी धरणो हणी अलामती बुख हड़ताल जारी रखी। मुज़ाहिरीन बिजली की लोड शेडिंग ऐं ट्यूबवेल फीडर की बंदिश खिलाफ नारेबाजी कंदा रहा। मुज़ाहिरीन रिढूं काहे उन्हनि ते सीपको अमलदारन जा नाला लिखी शहर में गश्त कराईंदा रहा। उन मौके ते आबादगारन SUP अगवाणन अमजद तुनियो हबीब हुजूरी हाजी खान मारफानी सिकंदर सोडर अब्दुल मजीद ऐं ॿियनि अगवाणन नेशनल प्रेस क्लब मेहर जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त 16 ॾींहं खां मुसलसल सरापा एहतजाज बणियल आहियूं पर सीपको इंतज़ामिया जे कन ते जुआ न पई चुरे, जंहिं करे अॼु रिढूं काए उन्हनि ते सीपको अमलदारन जा नाला लिखी एहतजाज करे रहिया आहियूं त जीअं आला अख़्तियारनि खे ख़बर पइजी सघे वापडा वारनि खिलाफ़ मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं पर इहे आहिनि गूंगा बोड़ा थी विया आहिनि। हिननि चयो त सीपको अमलदारनि शहर ऐं आसपास जे इलाक़नि में बिजलीअ जी अथरादू लोड शेडिंग करे ट्यूबवेल फीडर खे मुकमल तौर बंदि करे छॾियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त बिजली बंदिश सबबि वाटर सप्लाई स्कीमूं पंपिंग स्टेशनूं मुसलसल बंदि आहिनि, जंहिंजे सबबि इलाइक़े वासी इंतिहाई मुश्किलातुनि साम्हूं ॾेई रहिया आहिनि। स्कूल ऐं अस्पताल में भी बिजली न हुजण करे तकलीफ़ूं पेश अची रहियूं आहिनि। मेहर रिपोर्ट में रियाज सोमरो। मेहर भरिसां मुड़ुस पारां ज़ाल ते सख़्त तशद्दुद तज़लील औरत जो मथो कोड़ण जी कोशिश तशद्दुद ऐं तज़लील जो शिकार औरत ऐं संदसि वारसनि जो एहतजाज। मेहर भरिसां अघामाणी में ख़ालिद लाखेर पारां पंहिंजी ज़ाल मिसमात तबसुम तुनियो खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए छॾियो। ख़ालिद लाखेर पारां तशद्दुद बाद औरत जी तज़लील कंदे संदसि मथे जा वार कोड़ण जी कोशिश दौरान औरत जे मथे जा वार भी कटे छॾिया आहिनि। तशद्दुद जो शिकार मिसमात तबसुम पंहिंजे गूंगे पीउ पुनल तुनियो ऐं गूंगी माउ सां गॾु मुड़ुस ख़िलाफ़ एहतजाज कंदे नेशनल प्रेस क्लब मेहर जे साफ़िन अॻियां आंदायूं त मुंहिंजो मुड़ुसु ख़ालिद लाखेर मूं ते सख़्त तशद्दुद कयो आहे, मुंहिंजा मथे जा वार कटे छॾिया आहिनि, मुंहिंजो वालिद ऐं भाउ भाॼाई ॼम खां गूंगा आहिनि, हू कंहिंखे चई या ॻाल्हाए नथा सघनि। हिन चयो त मुंहिंजो मुड़ुसु मूंखे मारकुट कंदो रहे थो, मुंहिंजे मथे जा वार कूड़े तज़लील कई आहे, को दाहं ॿुधण वारो न आहे। हिन SSP दादू खां घुर कई आहे त तज़लील ऐं तशद्दुद कंदड़ मुड़ुस ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मेहर रिपोर्ट में रियाज सोमरो। मेहर फ़लस्तीन में थींदड़ इसराइली जहारियत ज़ुल्म ऐं बरबरीयत ख़िलाफ़ JUI पारां मौलाना मसूद अहमद पमर इज़हार अल सिद्दीकी ऐं ॿियनि जी अॻवानी में मेहर बाईपास खां घंटा घर चौक ऐं नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं एहतजाजी रैली कढी वई। उन मौके ते अॻवाणनि नेशनल प्रेस क्लब मेहर जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे ऐं रैली खे ख़िताब कंदे चयो त मज़लूम फ़लस्तीनियुनि मथां थींदड़ ज़ुल्म ते इंतिहाई अफ़सोस थियो आहे। फ़लस्तीनियुनि सां थींदड़ ज़ुल्म कॾहिं भी बर्दाश्त न कंदासीं। अमरीका ऐं इसराइल फ़लस्तीनियुनि जे मुसलमान मौसूम ॿारनि ऐं औरतुनि मथां ज़ुल्म बंदि करे अक़वाम मुतहिदा इसराइल जी धुर बणिजण बजाए मज़लूम फ़लस्तीनियुनि ते थींदड़ जहारियत जो नोटिस वठे। हिननि चयो त फ़लस्तीन मुसलमाननि सां थींदड़ ज़ुल्म ते आलमी बिरादरी मुसलमाननि मथां थींदड़ ज़ुल्म ते ख़ामोश बणे जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि मुतालबो कयो त फ़लस्तीन में थींदड़ ज़ुल्म ते अक़वाम मुतहिदा नोटिस वठी फ़लस्तीनियुनि मथां बमबारी ज़ुल्म ऐं जबर बंदि कराए। ब्यूरो चीफ ज़िले दादू MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ मेहर में जमीयतुल उलमा इस्लाम फ़े पारां फ़लस्तीन जे मुसलमाननि सां यकजहती ऐं इसराइल जी दहशतगर्दी ख़िलाफ़ JUI मेहर तालके जे अमीर मौलाना मसूद पमर इज़हारुल हक़ सिद्दीकी मौलाना मुख्तियार चांडियो मोहम्मद रहीम चांडियो मौलाना गुल मोहम्मद ऐं मोहसिन रज़ा चांडियो अली अब्बास बिरोई ॿियनि जी अॻवानी में मदरसा फैज़ुल क़ुरान वल हदीस अली टाउन खां घंटा घर चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में इसराइल जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई वई। रैली खे ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त अक़वाम मुतहिदा छा पियो करे, इंसानी हुकूक जा फ़लसफ़ा पढ़ंदड़नि खे फ़लस्तीनियुनि जी इंसानियत ते थींदड़ ज़ुल्म छो नथो नज़र अचे। JUI क़ाइदे मौलाना फज़लुर रहमान अगरि हुकुम कयो त JUI जा कारकुन कफ़न ॿधी इसराइल सां जंग कंदा, फ़लस्तीनियुनि सां हर वक़्तु गॾु आहियूं। हिननि चयो त पूरे मुस्लिम दुनिया खे फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि जे ॾुखे वक़्त में साथ ॾियणु घुरिजे। अगरि मुसलमान असां मुतहिद न थियासीं त यहूदी असां ते मुकमल तौर ते हावी थी वेंदा। आख़िर में फ़लस्तीनियुनि जे मज़लूम मुसलमाननि जे हक़ में दुआ फ़तह घुरी वई। हक़ TV न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी आहे। ठुल मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं। फैज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 5 महीना अॻु ठुल पुलिस हथां गिरफ़्तार बैदि क़तल कयल
शहीद सद्दाम लाशारी जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ वारसनि शहीद सद्दाम लाशारी जिदोजहद तहरीक सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। जमाल जोश बुरलो, जावेद सागर बिरोही, असगर लाशारी, मोहम्मद बख्श बिरोही, हाजी मीर लाशारी, रहीम नूनारी, ज़फ़र सिंधी, फैज़ नूनारी, गुलाम हुसैन कुनरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मुज़ाहिरीन हथनि में पेना फ्लेक्स ऐं शहीद जा फ़ोटू खणी म्यूनिसिपल कमेटी खां कातिलनि ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब वटि पहुची सख़्तु एहतजाज कंदे अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त हिन वक़्त ताईं शहीद सद्दाम जे क़त्ल में मुलविस SHO गुलाम नबी बिजाराणी, नबी बख्श डहाणी ऐं ॿियनि अहलकारनि मथां का बि कार्रवाई नाहे कई वई। हुननि चयो त सीशन जज जेकब बाबा जी निगरानीअ में हलंदड़ इंक्वायरीअ ते एतमाद कयूं था। उम्मीद आहे त अदलिया कातिलनि ख़िलाफ़ जल्द फ़ैसिलो ॾेई जवाबदारनि खे कैफ़रे किरदार ते पहुचाए वारसनि सां इंसाफ़ कंदी। हुननि चयो त शहीद सद्दाम जे वारसनि खे इंसाफ़ मिलण ताईं एहतजाज में गॾु आहियूं।